राणीपुररपोटर मीरमहमदचाचड़ राणीपुर में नामालूम हथियारबंदन के ॾींहं ॾिठे जो किराना एसोसिएशन के सदर के दुकान तां फुर मज़ामत ते संदसि भाइटियो ज़ख़्मी। वाक़े खिलाफ़ शहर में शटर बंद हड़ताल करे क़ौमी शाहराह ते टायरन के बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। 3 कलाकनि ताईं क़ौमी शाहराह बंद, ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक मुअत्तल, इंतज़ामिया में थिरथिलो मची वियो। रिपोर्ट मूजिब राणीपुर में पुराने बस स्टॉप रोड ते ॾींहं ॾिठे जो नामालूम हथियारबंदन किराना एसोसिएशन के सदर सैयद मुमताज़ अली शाह के दुकान तां हथियारन के ज़ोर ते फुर मज़ामत ते सैयद मुमताज़ अली शाह के भाइटे सैयद सिकंदर अली शाह के गोलियों हणी 3.5 लाख रुपया खां वधीक रक़म फुर करे फरार थी विया। वाक़े खिलाफ़ शहर में शटर बंद हड़ताल करे क़ौमी शाहराह ते टायरन के बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो। उन मौके ते एहतजाज कंदड़ सैयद मुमताज़ अली शाह, अब्दुल रशीद शेख, सिकंदर सरकी, अमाला शेख ऐं ॿियनि चयो त शहर में बदनामी जो ॼण बेकाबू थी वियो आहे। ताजुर बिरादरी जे 2 गैर महफूज़ बणियल आहे। पुलिस शहर में अमन अमान बरक़रार रखण लाइ को बि उपाउ न वरिता आहिनि। वापारी कारोबार नथा करे सघनि। मुसलसिल क़ौमी शाहराह 3 कलाकनि ताईं बंदि हुजण करे क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक मुअत्तल थी वई। 3 कलाकनि बाद एसएसपी खैरपुर ज़फर इक़बाल मलिक राणीपुर पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। एसएसपी खैरपुर चयो त 24 कलाकनि अंदरि वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी, जंहिं बाद मुज़ाहिरनि रोड तां धरणो ख़त्म करे छॾियो।